नासरीन, झुॾे में चीड़ जा रंग निखरी पिया आहिनि। सरह जो फसल तयारु थी वियो आहे। सरह जा वणंदड़ पीला गुल सूंहुं विखेरे माहौल खे रौनक बख़्शे रहिया आहिनि। सरह जे फुलार मना खे मोहे विझो। अहिड़ी वायुमंडल में टिकटॉकर्स ऐं सेल्फीज़ जे शौक़ीननि पिणु ॿाहिराड़ी जो रुख कयो आहे, जिते उहे सरह जे तयारु थियल फसल अंदरि तस्वीरूं कढे तफ़री माणे रहिया आहिनि। सरह जो फसल घुमण आयल माण्हुनि धरती टीवी जे रिपोर्टर मोहम्मद हसन कच्छी सां हिन रीति वीचार वंडिया आहिनि। हिन सोन वर्णी धरती ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुख़्तलिफ़ रंग हूंदा आहिनि। जीअं त सर्दी, गर्मी, बहार, खज़ां, ईअं असां वटि कती ऐं चेट जो मौसम हूंदो आहे। चेट असां वटि तमामु सुठो आहे हिन टाइम ते, ऐं असां वटि को बि तफ़री जी जॻह कोन्हे जो माण्हू हुनखे इंजॉय करे सघे। इन करे असांजे शहर जा बराड़ी जा माण्हू जेके बि आहिनि सो असांजे माना हिन खेत जो रुख कंदा आहिनि, ऐं हिन खेत खे शाइरनि बि तमामु सुठे नमूने सां ॻाईं। माना जीअं शेख अयाज़ आहे त शेख अयाज़ चईं त माना तूं चांडो की चेट जी मुंहिंजो मन चकोर अची कॾहिं और मूंसां ॻाल्हियूं गुजरियूं कटियूं के यादि में गुज़रियूं चङो चेटनि में मिलंदासीं। केरा ठाहींदा आहियूं, जिनजी वजह सां हिते रौनक आहे ऐं हिते काफ़ी छोकिरा दोस्त बि ईंदा आहिनि। काफ़ी रौनक लॻी वेंदी आहे। ऐं हिकु जुड़े जो नंढड़ो ज़मींदार आहियां। हिते असां वटि जेको घुमण जे लाइ माण्हू जाम ईंदा आहिनि। जीअं इन जो तूरीअ जो फसल तयारु थींदो आहे माण्हू उन पहुची वेंदा आहिनि। साग जे लाइ साग असांखे पटे वेंदा आहिनि, जाम इंजॉय कंदा आहिनि। फसल तयारु आहे, साग पटे खाईंदा असां सुठो।